बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गवर्नमंट बॉयज़ हाई स्कूल कश्मीर क़ालोनी नंबर 1 जे तरफ़ां हेडमास्टर सर इमाम बख़्शुमरो ऐं सब्जेक्ट टीचर عنايت लाशारी जे तरफ़ां सभिनी प्यारनि शागिर्दनि खे ख़ुशि आमदीद। प्यारा ॿारो, असां क्लास 6 जो अॼु सब्जेक्ट पढ़ंदासीं साइंस, जंहिंजो टॉपिक आहे जानवरनि जे जीव घरड़ो ॿूटनि जे जीव घरड़े खां कीअं मुख़्तलिफ़ थिए थो। प्यारा ॿारो, टॉपिक कहिड़ो आहे? जानवरनि जो जीव घरड़ो ॿूटनि जे जीव घरड़े खां कीअं मुख़्तलिफ़ थिए थो। असां पोयनि क्लासनि में जानवरनि जे जीव घरड़े ऐं ॿूटनि जे जीव घरड़े जे बारे में पढ़ी आया हुआसीं। अॼु असां जानवरनि ऐं ॿूटनि जे जीव घरड़ो जे विच में असां कंट्रास्ट कंदासीं ऐं ॾिसंदासीं त जानवरनि जो जीव घरड़ो ॿूटनि जे जीव घरड़े खां केतिरो मुख़्तलिफ़ आहे। प्यारा ॿारो, किताब जे अंदरि लिखियलु आहे त जानवरनि जो जीव घरड़ो ॿूटनि जे जीव घरड़े में टोटल 4 बुनियादी फ़र्क़ आहिनि। केतिरा फ़र्क़ आहिनि? 4 बुनियादी फ़र्क़ आहिनि। तंहिंजे करे अॼु असां इन्हनि 4 बुनियादी फ़र्क़नि खे बयानु कंदासीं। प्यारा ॿारो, इन टॉपिक खे असां ईअं बि लिखी सघूं था, ॿूटनि ऐं जानवरनि जे जीव घरड़े में फ़र्क़ु। असां हिकु पासे जानवरनि जे जीव घरड़े जूं ख़ासियतूं लिखियूंसीं, ॿिए पासे ॿूटनि जे जीव घरड़े जूं ख़ासियतूं बि लिखियूंसीं ऐं गॾोगॾु उन जी जेका स्ट्रक्चर बनावट बि लिखीसीं। हाणे स्ट्रक्चर ऐं बनावट जे हिसाब सां जानवरनि जो जीव घरड़ो ॿूटनि जे जीव घरड़े खां छो मुख़्तलिफ़ आहे। प्यारा ॿारो, सभ खां पहिरियां ॾिसंदव त जानवरनि जे जीव घरड़े जो पहिरियों जेको फ़र्क़ु आहे उहो ॿूटनि जे जीव घरड़े में पहिरियों फ़र्क़ु छा जे बराबरि आहे? चए थो जानवरनि जे जीव घरड़े में ॿाहिरियों ते सेल वाल कोन हूंदो आहे, यानी जानवरनि जो जेको जीव घरड़ो आहे इन जे ॿाहिरियां ई सेल मेम्ब्रेन आहे, जंहिंखे असां चवंदासीं सेल जी झली, सेल वाल न हूंदी आहे। पर ॿूटनि जे जीव घरड़े में छा थो चए? ॿूटनि जे जीव घरड़े में उनजो ॿाहिरियों ते सेल वाल हूंदो आहे। चए थो हीअ जेका नीरी लाइन आहे इनखे असीं चवंदासीं सेल मेम्ब्रेन, यानी सेल जी झली। हीअ जेको साई लाइन आहे, इहा जेका साई लाइन आहे, इहे चए थो इहा असल में छा आहे? सेल वाल आहे। छा आहे? सेल वाल आहे। यानी ॿूटनि जे सेल मेम्ब्रेन जे ॿाहिरि सेल वाल आहे, पर जानवरनि जे सेल मेम्ब्रेन जे ॿाहिरि को बि सेल वाल मौजूदु न आहे। प्यारा ॿारो, असां ॿियो फ़र्क़ु ॾिसंदासीं। जानवरनि जे जीव घरड़े में क्लोरोप्लास्ट या सब्ज़ बारीक टिकियूं मौजूदु न आहिनि। चए थो को जानवरनि जो जीव घरड़ो आहे त उनजे अंदरि ही कारी जेके आहिनि माइट्रोकॉन्ड्रिया आहिनि, ठीकु आहे, पर इन जे अंदरि जेके आहिनि सब्ज़ टिकियूं मौजूदु न आहिनि। हिते ॾिसो सब्ज़ टिकी आहे, ही कारी टिकी आहे, कारी मतिलबु माइट्रोकॉन्ड्रिया, सब्ज़ टिकी न आहे। हाणे असांखे चए थो ॿूटनि जे जीव घरड़े में सब्ज़ टिकियूं यानी क्लोरोप्लास्ट मौजूदु आहे। चए थो ॿूटनि जे जीव घरड़े में ही सब्ज़ टिकियूं यानी क्लोरोप्लास्ट मौजूदु आहे। क्लोरोप्लास्ट जी रोशनी खे हू झले करे, क्लोरोप्लास्ट जी टिकियूं जेके आहिनि इहे छा आहिनि? इन में क्लोरोफिल हूंदो आहे जेके सिज जी रोशनी खे ट्रेप करे उन मां ॿूटनि जे लाइ खाधो तयारु कंदा आहिनि। पर जानवरनि जे जीव घरड़े में इहा मौजूदु न आहे। जेकॾहिं जानवरनि जे जीव घरड़े में इहा अची वञे त पोइ छा थींदो? पोइ इंसान बि पाणी पींदो ऐं सिज जी रोशनी ते ज़िंदा रहंदो। हाणे ताज़ो साइंस हिकु अहिड़ो जानवर बि दरियाफ़्त कयो आहे जेको पंहिंजी खाधो सिज जी रोशनी जी मदद सां बि तयारु करे सघे थो ऐं ॿियनि जानवरनि खे खाए बि ज़िंदा रही सघे थो। इहो जेको आहे ताज़ो दरियाफ़्त थियो आहे ऐं इहो रहंदो आहे समुंड जे अंदरि। प्यारा ॿारो, इंसान ऐं ॿूटनि जे विच में हिकु बुनियादी फ़र्क़ु आहे त इंसान पंहिंजो खाधो पाण तयारु नथा करे सघनि, पर ॿूटा पंहिंजो खाधो पाण तयारु करे सघनि था। यानी इंसान जेको आहे जानवरनि में शामिल आहे, यानी जानवर पंहिंजो खाधो पाण तयारु नथा करे सघनि, पर ॿूटा पंहिंजो खाधो पाण तयारु करे सघनि था। छाजी मदद सां? इन सब्ज़ टिकियुनि जी मदद सां। जेकॾहिं हीअ सब्ज़ टिकियूं इंसानी जिस्म जे अंदरि मौजूदु हुजनि त असां सभु सब्ज़ थी वेंदासीं, सावा थी वेंदासीं ऐं असां बि पाणी पी करे सिज जी रोशनी जी मदद सां छा रहंदासीं? ज़िंदा रहंदासीं। प्यारा ॿारो, इन खां अलावा हाणे 3 नंबर आहे जानवरनि जे जीव घरड़े जी शक्ल गोल या बेतरतीब हूंदी आहे। चए थो हिन जी जेका शक्ल आहे गोल बि थी सघे थी, बेतरतीब बि थी सघे थी। छाकाणि त उनजे ॿाहिरियां को बि सख़्तु ते या सेल वाल कोन थिए। सेल वाल न हुअण जे करे हिन जी शक्ल जेका हीअं गोल बि थी सघे थी। अञा जेकॾहिं तब्दील करणु चाहियूं त हिन जी शक्ल जेका आहे असां अॻिते ॾिंगी फिडी बि थी सघे थी, यानी हीअं बि थी सघे थी। प्यारा ॿारो, यानी असां वटि कीअं थी सघे थी? असांजी ॾिंगी फिडी थी सघे थी, असां वटि हीअं बि थी सघे थी सेल जी शक्ल, हीअं ॾिंगी फिडी बि थी सघे थी, हीअं बि थी सघे थी। यानी सेल वाल न हुअण जे करे
ही जेको असां वटि सेल मेम्ब्रेन आहे, इन में बिगाड़ भी पैदा थी सघे थो। हिन जी शक्ल हीअं भी थी सघे थी, हिन जी शक्ल हीअं भी थी सघे थी। त पोइ असां चवंदासीं त तक़रीबन जेको सेल मेम्ब्रेन हूंदी आहे उहा तक़रीबन गोल हूंदी आहे। छा हूंदी आहे? तक़रीबन गोल हूंदी आहे। प्यारा ॿारो, ॿूटे जे जीव घड़े जी शक्ल घणो करे मुस्तक़िल ऐं मुस्तहकम हूंदी आहे। ॿूटे जे जीव घड़े जी जेका शक्ल आहे घणो करे मुस्तक़िल, मुस्तक़िल जो मतिलबु आहे इहा ई रहंदी, मुस्तहकम जो मतिलबु आहे मज़बूत रहंदी, यानी इहा हूंदी ऐं मज़बूत रहंदी। छाकाणि त उनजो ॿाहिरियों ते सेल वाल काफ़ी सख़्तु, छाकाणि त हिन जो जेको ही सेल मेम्ब्रेन खां ॿाहिरियों जेको ते आहे इहो तमामु सख़्तु आहे। इन जे करे हिन जी जेका शक्ल आहे उहा ॿूटे जी शक्ल घणो करे छा आहे? मुस्तहकम ऐं मुस्तक़िल हूंदी आहे। प्यारा ॿारो, इन जो चौथों बुनियादी फ़र्क़ु आहे त जानवरनि जे जीव घड़े में वैक्यूल यानी खाल तमामु नंढा नंढा ऐं घणी तादाद में हूंदा आहिनि। हीअ नीरी तादाद में तव्हां नंढा नंढा सुराख ॾिसो था, इन्हनि खे असीं छा चवंदा आहियूं? अंग्रेज़ी में वैक्यूल ऐं सिंधी में खाल चवंदा आहियूं। इन में घणो करे पाणी, लूणु ऐं ॿिया केमियाई जुज़ा मौजूदु हूंदा आहिनि। इनखे असां स्टोर रूम भी चवंदा आहियूं, यानी इन में काफ़ी शयूं जेके आहिनि जमा थियल हूंदियूं आहिनि। पर ॿूटे जे जीव घड़े में वैक्यूल यानी खाल वॾो हूंदो आहे। चए थो ॿूटे खे पाणी जी वधीक ज़रूरत हूंदी आहे ऐं हीउ जेको खाधो तयारु कंदो आहे उनखे जमा करण जे लाइ बि वॾी जॻह खपे। इन वॾी जॻह खपण जे लाइ ॿूटे जे जीव घड़े में जेको वैक्यूल आहे, हीउ सॼो वैक्यूल आहे, इहो छा आहे? वॾो हूंदो आहे। इहो छा हूंदो आहे? वॾो हूंदो आहे। प्यारा ॿारो, अॼु असां जानवरनि ऐं ॿूटनि जे जीव घड़े में बुनियादी फ़र्क़ु सम्झी आयासीं। उनखां अलावा हीउ इन जे सेंटर में न्यूक्लियस आहे जंहिंमें क्रोमोसोम्स आहिनि। हिन जो न्यूक्लियस हिते कंहिं कुंड में सेंटर में थिए थो। हीअ जेके कारियूं टिकियूं आहिनि इनखे असीं चवंदासीं माइट्रोकॉन्ड्रिया। हीअ जेके सायूं टिकियूं आहिनि इनखे असीं चवंदासीं क्लोरोप्लास्ट। प्यारा ॿारो, हीअ जेके कारियूं टिकियूं आहिनि इनखे असीं छा चवंदासीं? माइट्रोकॉन्ड्रिया। हीअ जेका इन जी आहे सेल मेम्ब्रेन आहे, हीअ जेके आहिनि वैक्यूल आहिनि, हीअ जेके आहे असां जो छा आहे? न्यूक्लियस आहे। प्यारा ॿारो, जानवरनि जो न्यूक्लियस सेंटर में थींदो आहे, पर ॿूटनि जो न्यूक्लियस हिते कुंड में थींदो आहे। छो त वैक्यूल वधंदो रहंदो आहे ऐं न्यूक्लियस खे सेल वाल जे क़रीब क़रीब कंदो वेंदो आहे। प्यारा ॿारो, अॼोके टॉपिक जे अंदरि असां पढ़ी आया आहियूं त जानवरनि ऐं ॿूटनि जे जीव घड़े में 4 बुनियादी फ़र्क़ आहिनि। कहिड़ा कहिड़ा? पहिरियों त इन जे सेल वाल न हूंदी, हिन में सेल वाल हूंदी। ॿिए नंबर ते हिन में क्लोरोप्लास्ट न हूंदो, हिन जे अंदरि क्लोरोप्लास्ट मौजूदु आहे। 3 नंबर ते हिन जी का बि शक्ल न थींदी आहे, जानवरनि जे जीव घड़े जी का बि मुस्तक़िल शक्ल न थींदी आहे, पर ॿूटनि जे जीव घड़े जी हमेशह मुस्तक़िल ऐं मुस्तहकम शक्ल हूंदी आहे। 3 नंबर ते जानवरनि जे जीव घड़े में वैक्यूल तमामु नंढड़ा नंढड़ा हूंदा आहिनि ऐं वॾी तादाद में हूंदा आहिनि, पर ॿूटनि जे जीव घड़े में वैक्यूल हिकिड़ो तमामु वॾो हूंदो आहे जंहिंमें पाणी बि जमा थी सघे थो, प्लस में खाधो बि जमा थी सघे थो जेको ग्लूकोज जी सूरत में मौजूदु हूंदो आहे। प्यारा ॿारो, असां फेसबुक ते बि मौजूदु आहियूं। फेसबुक जे पेज खे लाइक कयो ऐं शेयर कयो। असां यूट्यूब ते बि मौजूदु आहियूं। असांजे स्कूल जे यूट्यूब जे चैनल खे बि सब्सक्राइब कयो। महिरबानी।